अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों तव्हां ज़हर ज़िंदगी ड्रामो तो ॾिठो। ज़हर ज़िंदगी ड्रामे की किस्त नंबर 39 ॾिठी हूंदी त उन में जेको आहे त ग़ुलाम पंहिंजी माउ खे घुटो ॾेई मारे छॾींदो आहे। दोस्तों तव्हांखे मां हिकु ॿी बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, यानी अॻकथी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अचण वारी किस्तनि में छा थियण वारो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हबीब पांवार उर्फ़ खैरू जेको आहे त होठे वारनि जी भेण कलसूम खे घरां भॼाए वेंदो ऐं नाकाम थी वेंदो भॼाइण में ऐं ॿई पकड़जी पवंदा। दोस्तों अचण वारी किस्तनि में तमामु जल्द इहो थींदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ही कम से कम तक़रीबन 55 या वरी 60 किस्त जे विच में इहो थींदो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंद आई हूंदी। जे अगर तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंद आई आहे तो मुझी वीडियो के लाइक कंदा, कमेंट कंदा। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे खुश रखे, सलामत रखे।